अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंड ग्रांड जी अॼु वॾी अपडेट अची चुकी आहे जेको तव्हांजे अॻु पेश कंदासीं इन नंढड़ी वीडियो में। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक लाज़मी कंदा। तो अचो त ही कहाणी ॿुधूं। दोस्तों, रमशा शहज़ादी ऐं अब्बास गुल उॾाइण जो ड्रामो अची चुको आहे जेको सुभाणे शाम 8 वॻे सिंध टीवी ते अपलोड कयो वेंदो। दोस्तों, ही ड्रामो सिर्फ़ु हफ़्ते में 2 ॾींहं हलंदो। इन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो जीअं काफ़ी दोस्तनि तव्हां हिन कहाणी जी ॼाण वठे सघनि ऐं काफ़ी दोस्तनि खे ख़बर पइजी वञे त चंड ग्रांड ड्रामो अची चुको आहे ऐं अब्बास गुल उॾाइण जो ड्रामो अची चुको आहे। तो अब्बास गुल उॾाणो ऐं रमशा शहज़ादी इन ड्रामे खे ठाहिण जी पूरी कोशिश कंदा। ऐं दोस्तों, इन ड्रामे में मौजूद सतार लाड़ भी अथव ऐं ॿिया सिंध जा पुराणा काफ़ी अदाकार इन में अथव। दोस्तों, इंशाल्लाह सुभाणे इन जी पहिरीं एपिसोड ईंदी, तव्हां ॾिसण न विसारींदव। असां बि तव्हां सां इंशाल्लाह गॾु हूंदासीं वीडियो ॾिसण में। ऐं दोस्तों, काफ़ी दोस्तनि जूं कॉलूं पियूं अचनि त चंड ग्रहण ड्रामो केॾी महिल हलायो वेंदो। दोस्तों, चंड ग्रहण 10 अप्रैल ते हलायो वेंदो, मतिलबु सुभाणे हलायो वेंदो। सुभाणे 10 अप्रैल आहे, सुभाणे हलायो वेंदो। सो दोस्तों, राति जो 8 वॻे हलायो वेंदो ऐं हफ़्ते में सिर्फ़ु 2 ॾींहं हलायो वेंदो। असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं। वधीक वीडियो ॾिसण चैनल